पनुआकिल में कोट ॿाहिरां हथियारबंदनि जी फायरिंग में सब इंस्पेक्टर शहीद थी वियो आहे। तफ़सील वधीक मालूम कई था एहसान भट्टी खां। एहसान, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, हथियारबंदनि हथां ज़ख़्मी थियल पंजाब वासी इंस्पेक्टर फोत थी वियो आहे। मां ॿुधाईंदो वञा त पनुआकिल एडिशनल कोर्ट ॿाहिरां हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल पंजाब पुलिस जो सब इंस्पेक्टर ज़ीशान अहवान ज़ख़्मनि जा सूर नसण ते फोत थी वियो आहे। अॼु सुबुह जो पनुआकिल जी एडिशनल कोर्ट ॿाहिरां अणॼातल हथियारबंदनि फायरिंग करे पंजाब पुलिस जे सब इंस्पेक्टर ज़ीशान अहवान खे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो हो। फायरिंग बाद हमलावर जेको आहे सो हुतां फरार थी विया, जॾहिं त ज़ख़्मी सब इंस्पेक्टर खे ॻणती जोगी हालत में पनुआकिल जी तालका अस्पताल मां तिबी इमदाद लाइ सखर जेको आहे सो मुंतक़िल कयो वियो, जिते हू इलाज दौरान ज़ख़्मनि जी ताब नसण ते फोत थी वियो आहे। ज़रियनि मूजिबि मालूम थियो आहे त फोती सब इंस्पेक्टर ज़ीशान अहवान 2 साल अॻु दादलो थाणे जी हद में मुज़फ़रगढ़ वासी नौजवान मोहम्मद अली जतोईअ खे अगवा करण ऐं जेको आहे सो फायरिंग करे क़तल करण जो उन मथां केस दाख़िल हो। उन वाक़े में पंजाब पुलिस जो ऑफिसर ज़ीशान अहवान बि समेत जेको आहे सो 3 ॿिया नामालूम बि जेको आहे सो अपराध शामिल हुया, जंहिंजे मथां केस दाख़िल हो। ज़ीशान अहवान इंस्पेक्टर जेको आहे सो उन केस में गिरफ़्तार बि थियो हो। यादि रहे त 2 साल अॻु मुज़फ़रगढ़ वासी नौजवान मोहम्मद अली जतोई मुबैना तौर अगवा करण खां पोइ पनुआकिल जे दादे थाणे जी हद में फायरिंग करे क़तल कयो वियो हो, जंहिंजो लाश बाद उते जेको आहे सो फिटो कयो वियो हो। त उन बाद जेको आहे सो अॼु जेको आहे सो फोती सब इंस्पेक्टर ज़ीशान अहवान जे मड़ खे पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल पनुआकिल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वासन वारे कयो वेंदो। पुलिस मुताबिक़ फायरिंग कंदड़ जवाबदारनि जी सुञाणप ऐं गिरफ़्तारी लाइ जांच जारी आहे। जी एहसान, तफ़सील खां आगाह करण जे लाइ अव्हां जी महिरबानी।